सां गॾु मां आहियां अदनान शेख। मां हिन वक़्तु मौजूदु आहे सखर जे इलाइक़े घंटाघर चौक ते। जीअं त सखर जी गर्मी में इज़ाफ़ो थी वियो आहे, सखर जे शहरनि थधी मशरूबातनि जो रुख़ करे छॾियो आहे। मां हिन वक़्तु मौजूदु आलू बुखारे जे शरबत जे स्टॉल ते। अचो त शहरनि सां ॻाल्हायूं था त आलू बुखारे जे शरबत में छा छा फ़ाइदा हूंदा आहिनि ऐं इन सां केतिरी गर्मी भॼे थी। सखर में वॾी गर्मी थी वई आहे, जे असां अची करे आलू बुखारे जो शरबत था पियूं, इन्ही जे करे असांजे सिहत खे थोरो तवानाई थी मिले, न त सखर में तमामु शिदत सां गर्मी वधी वई आहे। रोड़ी खां आया आहियूं असां, वॾी गर्मी लॻी पई आहे सखर में, आलू बुखारे जूस था पियूं। बिरयानी खां आया आहियूं जेको आहे सो हिते कमो सखर में गर्मी हुई, इन जे लाइ असां वरी रेड़े ते आया त ठेले ते शरबत वरितोसीं पीतोसीं। गर्मी जे लाइ गर्मी ज़्यादा आहे सखर में, ॾाढी गर्मी आहे भई साईं। ख़ासियत इहा ई आहे जो हिकु गर्मीअ जो तोड़ आहे। रानीपुर खां आया आहियूं, परे खां, हाणे गर्मी कोई तो कंदासीं। ये आलू बुखारे इमली का शरबत है, इसमें धूमलंगा होता है, इमली होती है, आलू बुखारा होता है और ये सेहत के लिए बहुत फ़ायदेमंद है। जिगर वगैरह की गर्मी हो, इंसान को बुखार वगैरह हो जाए, उसके लिए भी बहुत फ़ायदा देता है। तकरीबन हमको 30 साल से ज़्यादा अरसा हो गया है, हम लोग इधर लगा रहे हैं हर साल गर्मी में लगाते हैं और अल्लाह का शुक्र है काफ़ी मशहूर शरबत है। दूर दराज से लोग आते हैं पीने के लिए। सखर के जो करीब के इलाके हैं, लोग इधर से पीने के लिए आते हैं। हितां ॿुधिया सखर जे शहरनि जा तासुरात। सखर जी आवाम गर्मी जी शिदत खां पोइ आलू बुखारे जे शरबत जी तरफ़ रुख़ करे छॾियो आहे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।